नाजुक रिश्तों, नाजुक रिश्तों, नाजुक रिश्तों। साईं तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु कढी असांजे अहमदाबाद में आया, नाजुक रिश्तो फिल्म तव्हांखे कीअं लॻी? नाजुक रिश्तो फिल्म जो अॼु अगोरा मॉल में शुभारंभ आहे। फिल्म ॾाढी सुठी आहे। सिंधी समाज के अचे करे टिकट वठे करे हिन फिल्म के अॻिते अची करे ॾिसणो खपे। फिल्म में जेका नाजुक रिश्ते जो थीम आहे कि जब नंढी नंढी ॻाल्हियुनि पे असांजे सिंधी समाज जा रिश्ता उहा व्यवहार ख़राब था थियनि, त नंढी नंढी ॻाल्हियूं और अहम के त्याग करे समाज के अॻिते वधायो। हे सुठी पहल आहे नाजुक रिश्ते जो। ऐं असांजे नरेश डायरेक्टर साहब खे बधाई कि हेॾी सुठे पैमाने में फिल्म ठाती। सिंधु सेना सां तव्हां जुड़ियल आहियो। सिंधु सेना जे करे सिंधी समाज सॼो जुड़ियल आहे, न सिर्फ़ु अहमदाबाद गुजरात पर सॼे हिंदुस्तान जो। तव्हां पंहिंजे तरफ़ां हिन सिंधी समाज खे नाजुक रिश्तो जे बारे में छा चवणु चाहींदा ऐं छा करणु खपे अॻिते? मुंहिंजे सॼे देश में जेतिरी बि संस्थाएं आहिनि, देश भर में, महाराष्ट्र में, राजस्थान में, मध्य प्रदेश में जेकी भी संस्थाएं आहिनि, सभी संस्थाओं से मुंहिंजी अपील आहे कि अॻिते अचे करे हिन फिल्म के तव्हां घुरायो। नरेश उदानी डायरेक्टर सां संपर्क करे हुन फिल्म के पंहिंजे शहर में, भले नंढो भी शहर हुजे, चाहे राजस्थान, दतिया, डबरा, ग्वालियर, इंदौर, मध्य प्रदेश, जेतिरा भी शहर, राजस्थान, महाराष्ट्र, सभी संस्थाएं मिले करे हिन फिल्म के पंहिंजे शहर में लगाए। नरेश डगरा और वधी संख्या में सिंधी समाज हिन फिल्म के ॾिसे। खूब खूब धन्यवाद। दर्शकों, मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि त जीअं बि इहे फिल्म ॾिसी सभु आया, सभिनी खूब साराह कई आहे। तव्हांखे बि इहा फिल्म ज़रूरु ॾिसणु खपे ऐं सिर्फ़ु हिननि जी साराह न, पर पंहिंजी अखियुनि सां ॾिसी करे बि असां पाण खे अॻिते वधायूं। मां तव्हां सभिनी सिंधियुनि खे हिकु ज़रूरु रिक्वेस्ट कंदुमि, जो ख़ासि करे महिलाऊं, असांजियूं न्याणियूं, भेनरूं, सेल्फी कढण जो हर कंहिंखे शौक़ु हूंदो आहे, त नाजुक रिश्तो जे ॿाहिरि पर्दे ते हिकु पंहिंजी सेल्फी कढी करे पंहिंजे फेसबुक ऐं व्हाट्सअप ते ज़रूरु रखंदा, जीअं असां सिंधी समाज खे अॻिते मैसेज में घर रंधिणो ऐं घर जेको चवंदा आहिनि उहो ज़ाल बिना अधूरो हूंदो आहे, महिलाउनि बिना अधूरो हूंदो आहे। हिन फिल्म में हीरोइन बि हुई, ॿिया किरदार बि हुआ। तव्हांखे कीअं लॻी हीअ फिल्म? बढ़िया। छा चवणु चाहींदा हिन फिल्म जे बारे में तव्हां? हीअ फिल्म सिंधी समाज लाइ हिकु सुठो उपदेश सां गॾु ठाही वई आहे ऐं असां उनखे बिल्कुलु एप्रिशिएट कंदासीं। ऐं मां चाहींदमि कि हिन जो प्रमोशन हर सिंधी घर में ऐं हर थिएटर में थियणु घुरिजे। थैंक यू। जय झूलेलाल। नाजुक रिश्तों, नाजुक रिश्तों, नाजुक रिश्तों।